नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे ॾैरकी में ख़बर ॾींदा हलूं त ॾैरकी में अदालती हुकुम ते अमले हद दख़िलनि ऐं नाजाइज़नि अॾावतूं हटाइण लाइ इंतज़ामिया पारां शहर जे ॾहरवाह जे ॿिन्ही कपनि ते आपाशे जी सरकारी ज़मीन ते बाअसरनि पारां गैर क़ानूनी तौर दुकानूं ऐं घरनि ख़िलाफ़ मुख़्तियारकार ॾैरकी अशरफ अली पीताफ़ी टाउन अमले ऐं पुलिस खे साण करे हेवी मशीनरी ज़रिए ऑपरेशन शुरू करे ॾिनो। ऑपरेशन शुरू थींदे ई कुझु माण्हू पंहिंजा कब्ज़ा पाण मुरादो ख़त्म करणु शुरू करे ॾिना। इन मौक़े ते मुख़्तियारकार अशरफ पीताफ़ी ॿुधायो त अदालती हुकुम ते आपाशे जी सरकारी ज़मीननि तां कयल कब्ज़नि खे ख़त्म करण लाइ इरिगेशन ऐं रेवेन्यू अमले ॾहरवाह जे ॿिन्ही कपनि ते सरकारी ज़मीन ते गैर क़ानूनी तौर कब्ज़ो करे पंहिंजी दुकानूं ऐं मार्केटूं ऐं घर तइमीर कराए वेठलनि खे कानून मूजिबि नोटिस जारी कया विया, जेका मोहलत ख़त्म थियण बाद कार्रवाई कई पई वञे। हिननि चयो त ऑपरेशन में कंहिं बि गरीब सां ज़्यादती न थींदी ऐं कंहिं बि बाअसर खे छूट न मिलंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।